घोटकी में मारवाड़ी ऐं भील बिरादरी जे इलेक्शन चनेसर लाल 1380 वोट खणी कामयाब जित हारायल उम्मीदवार शंकर लाल 860 वोट खयां। 5 सालनि लाइ चनेसर लाल मारवाड़ी ऐं भील बिरादरी जो मुखी चूंडिजी वियो। मारवाड़ी ऐं भील बिरादरी तालका घोटकी जे मुख पिण वारी इलेक्शन रहमवाली पार्क घोटकी में बान्हा राम इलेक्शन कमिश्नर, सोढ़ा राम चीफ ऑर्गेनाइज़र, डॉक्टर सगनू राम प्रिजाइडिंग ऑफिसर, कमेटी मेंबर महेश कुमार नदीम लाल जी निगरानी में थी, जंहिंमें मारवाड़ी ऐं भील बिरादरी जे ॿिनि उम्मीदवारनि चनेसर लाल ऐं शंकर लाल जे विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो। जंहिं मूजिबि चनेसर लाल 1380 वोट खणी कामयाब जॾहिं त शंकर लाल 860 वोट खयां। इन मौक़े ते मारवाड़ी ऐं भील बिरादरी पारां मुखी चनेसर लाल खे गुलनि जा हार पाराया ऐं खेनि मुबारकबाद ॾिनी। इन मौक़े ते मुख पिण वारी इलेक्शन में कामयाब उम्मीदवार मुखी चनेसर लाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे जनरल इलेक्शन में हमेशह पंहिंजे हक़नि खां महरूम कयो वियो आहे। असांजी मारवाड़ी ऐं भील बिरादरी खे हर तरफ़ खां नज़रअंदाज कयो वियो आहे। अक़लियती कोटा हुजे या सरकारी नौकरियूं हुजनि, अक़लियतुनि में सिर्फ़ु हिंदू बिरादरी ऐं मेघवाड़ बिरादरी खे ॻणप कयो वेंदो आहे। मारवाड़ी ऐं भील बिरादरी खे हमेशह नज़रअंदाज कयो वियो आहे। हुन चयो त मुंहिंजी पहिरीं कोशिशि हूंदी त असांजी जेके बिरादरी ॻोठनि या ॿाहिराड़ी में रहनि था उन्हनि में तालीम जो वॾो फ़ुक़दान आहे। तरजीह बुनियादुनि ते उन्हनि जा मसइला हल कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।